अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कुहे सो कर लहे कोठे सो कुहे, सोई मुँह मुहे, सोई राहत रूह जी। भलारे भिटाइजे भलारे बैद सां मुंहिंजी ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी आहे। जंहिंजा माग ॿुधी पियो उन्हनि ॿिन्ही महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। सिंध में गोबियुनि जा ज़ाहिर थींदड़ केस ऐं हुकूमती नाअहली ते नज़र जॾहिं बि डुड़ाइजे थी, तॾहिं इंतिज़ामी ढांचे जी ज़बून हाली ऐं बेहसी जो ताज़ो इंकशाफ़ अवाम जे अॻियां वरी हिकु भेरो ॿीहर अची बीहे थो। सिंध जे मुख़्तलिफ़ खातनि जी 3,08,000 खां वधीक पेंशनरनि मां हज़ारे पेंशनरनि जा फ़ाइल गुम थियण जो इंकशाफ़ साम्हूं आयो आहे, जेको रुॻो हिकु इंतिज़ामी ग़लती न पर मुनज़म करप्शन ऐं नाअहली जी शाहिदी आहे। अहिड़ी सूरत में सिर्फ़ु शकी पेंशनरनि खे पेंशन मिलण जो ख़दशो न आहे, पर हज़ारे बेगुनाह मुस्तहिक रिटायर्ड मुलाज़िमनि जी हयाती गुज़ारण जा ज़रिया बि ख़तरे में अची विया आहिनि। पब्लिक अकाउंट्स कमेटी जे इजलास में निकितल हक़ीक़तनि मूजिबि सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में रिकॉर्ड जी खोट, पुराणे सिस्टम जी ख़राबी, गैर मुस्तनद सुञाणप ऐं जाली आईडियुनि जे बुनियाद ते अरबे रुपयनि जे गोबियुनि जो इंकशाफ़ साम्हूं आयो आहे। ख़ज़ाने वारे सेक्रेटरी बि वाज़े कयो आहे त केतिरा ई पुराणा केस फैमिली पेंशनरनि जा आहिनि, जिते फ़ौत थी वियल मुलाज़िमनि जा वारस अञा ताईं पुराणनि नवनि अगनि वारनि शनाख़ती कार्डनि ते ॿधल केस हलाए रहिया आहिनि, जॾहिं त हाणोके निज़ाम में 13 अगनि वारो सुञाणप कार्ड लाज़मी आहे। पर सवाल इहो थो पैदा थिए त जेकॾहिं सिस्टम जी तब्दीली ऐं टेक्नोलॉजी जे ज़रिए ज़रूरतनि सबबि मसइला पैदा थिया आहिनि त छा सरकार ऐं लाॻापियल खातनि उनखे वक़्त सिर हल छो न कयो। इजलास में हिकु ॿियो इंतिहाई संगीन इंकशाफ़ बि थियो त 2021 में सिंध जे 9 ज़िलनि में पेंशन जे फंडनि में 40 करोड़ रुपयनि जे गोबियुनि जे साबित थियण जो इंकशाफ़ पिणु साम्हूं आयो, जिन में ख़ज़ाने वारे खाते जा 16 मुलाज़िम ऐं अकाउंट्स जे शोबे जा ऑफिसर ऐं मुलाज़िम सिधी रीत मुलविस हुआ। साॻे वक़्तु कुझु ज़िलनि जहिड़ोक नौशहरो फिरोज़ में केतिरनि ई पेंशनरनि खे 2 ऐं 3 भेरा पेंशन जारी करण जा वाक़िया पिणु रिपोर्ट थिया। इहो सभु कुझु कंहिं इनफ़रादी ग़लती जो नतीजो न आहे, पर हिकु अहिड़ी मुनज़म नेटवर्क जो अमल आहे जेको रियासती वसीलनि खे पंहिंजो ज़ाती माल सम्झी इस्तेमालु करे रहियो आहे। हाणे पब्लिक अकाउंट कमेटीअ हिकु महीने अंदरि सभिनी खातनि खां पेंशनरनि जा फ़ाइल लाॻापियल ज़िले अकाउंट ऑफिसनि में जमा कराइण जो हुकुम ॾिनो आहे, ऐं साॻे वक़्तु इहो बि तइ कयो वियो आहे त जेकॾहिं लाॻापियल खाता पंहिंजो रिकॉर्ड जमा न कराईंदा त शकी पेंशनरनि जूं आईडियूं ब्लॉक कयूं वेंदियूं। ज़ाहिर आहे त हीउ फ़ैसिलो हिकु हंगामी क़दम आहे, पर सवाल इहो आहे त केतिरनि ई दहाकनि खां जारी थींदड़ पेंशन सिस्टम में अहिड़ी गैर ज़िम्मेवारी खे अॻु में छो न रोकियो वियो, ऐं जेकॾहिं हिन सॼे अमल में हज़ारे फ़ाइलूं वाक़ई गुम थी चुकियूं आहिनि त उनजो जवाबदार केरु हूंदो। हीउ मामिलो रुॻो पेंशनरनि ताईं महदूद न आहे, इहो असल में सिंध जे समूरनि ब्यूरोक्रेसी, मालियाती निज़ाम ऐं इंतिज़ामी ढांचे जी नाकामी जो अक्स आहे। सिंध जे तालीम खाते खां वठी सिहत, बिल्डिंग ऐं ॿियनि खातनि में बि साॻिया मसइला मौजूदु आहिनि। जेकॾहिं पेंशन जहिड़े अहम मामले जो रिकॉर्ड महफ़ूज़ न आहे त पोइ ॿियनि शोबनि में कहिड़ी शफ़ाफ़ियत जी उमेदु रखी सघिजे थी। रिटायर थियल मुलाज़िमनि जी घणाई ग़रीब तबिके सां वास्तो रखे थी। हिकु उस्ताद, हिकु क्लार्क, हिकु पटे वालो जेको सॼी जमार मामूली पघार ते कमु करे पंहिंजे ख़ानदान जो गुज़रान कंदो आहे, उनजी सारी उमेद उन पेंशन ते हूंदी आहे जेका खेसि रिटायरमेंट खां पोइ गुज़र बसर लाइ मिले थी। जॾहिं उनजे फ़ाइल गुम थी वञे थी या उनजी आईडी जाली पेंशनरनि में शामिलु थी वञे थी, तॾहिं उनजे घर जा चुल्हा बंदि थी वञनि था। पब्लिक अकाउंट्स कमेटी में थियल बहस दौरान जॾहिं इहो सुवालु उथारियो वियो त फ़ौत थियल मुलाज़िमनि जे वारसनि खे पेंशन ॾियण लाइ फैमिली रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट छो न पियो घुरिजे, तॾहिं बि वाज़े जवाबु इहो मिलियो त सेप सिस्टम में उन लाइ का शक मौजूदु ई नाहे।
हिन मां ज़ाहिर थिए थो त जदीद टेक्नोलॉजी ऐं सिस्टम मुतारिफ़ कराइण बावजूदि बि इदारा पंहिंजी ज़िम्मेवारी मुकमल करण लाइ तयारु न आहिनि। जेकॾहिं नादरा खां फैमिली ट्री लिंक हासिल करण जो अमल अॻु में ई तइ थी वियो हो त पोइ उनखे अमल में आणण में देरि छो थी रही आहे। पेंशन सिस्टम खे रास्त ऐं माइक्रो पेमेंट टेक्नोलॉजी ते मुंतक़िल करण जो अमल जेकॾहिं सही नमूने शफ़ाफ़ियत सां कयो वञे त यकीनन घणो कुझु बहितर थी सघे थो। पर सिंध में अहिड़नि मनसूबनि जो तारीख़ी तजियो इहो ॿुधाए थो त नए सिस्टम सां गॾु नए तरीक़े सां लुटफुर बि शुरू थी वेंदी। सिंध हुकूमत ख़ासि तौर ते ख़ज़ाने वारे खाते खे लाज़मी आहे त हूअ हिन मामले ते एमरजेंसी बुनियादनि ते कमु करे। सभिनी गुम थियल फ़ाइलनि जी फौरी ॻोल्हा करे जाली पेंशनरनि जी निशानदही असुल मुस्तहिक वारसनि खे फौरी फ़ाइदो पहुचाइण ऐं मुलविस ऑफिसरनि ख़िलाफ़ फौरी क़ानूनी कार्रवाई करणु घुरिजे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध में नस्ली तज़ाद जे उनवान हेठि सिराज कल्होड़े लिखियो। मोहतरम साईं एजाज़ सिंधी साहिब पंहिंजे वाल ते तस्वीर रखी पुछियो त जॾहिं आरिसर साहिब ऐं अल्ताफ़ हुसैन जो पाण में इतिहाद हुयो त उनजो छा थियो। संदसि ख़िदमत में अर्ज़ त क़िबला साईं, हीउ उन दौर जो फ़ोटो आहे जॾहिं सिंध जो शऊर बहराड़ियुनि तोड़े शहर में हिकु पेज ते हुयो। उर्दू ॻाल्हाईंदड़ बि तेरा देश मेरा देश सिंधु देश जा नारा ईअं हणंदा हुआ जीअं सिंध जे कुझु बहराड़ियुनि में तंहिं देश मई देश सिंधु देश जा नारा लॻंदा हुआ। 83 जी MRD तहरीक में जेतोणीकि सिर्फ़ु इक़्तिदार परस्त पार्टियूं हुयूं, पर उन नाम निहाद जमहूरियत जी बहाली जी तहरीक में आम सिंधी माण्हुनि पंजाब सां पंहिंजे किरो जो भरपूर इज़हार कयो। उन तहरीक में सिंधी क़ौमी तहरीक शामिल न हुई, पर जेके पंजाबी फ़ौज जूं सिंधी माण्हुनि ते कहरी कार्रवायूं हुयूं उन्हनि सिंधी क़ौमी तहरीक खे वधीक हथी ॾिनी ऐं एतिरे क़दुरु जो न रुॻो आम सिंध जो शऊर पर सिंध जो उर्दू ॻाल्हाईंदड़ पिणु सिंध में फ़ौजी ज़ुल्म ख़िलाफ़ पंहिंजी नाराज़गी जो इज़हार करणु लॻो। उहो ई वक़्तु हुयो जॾहिं कराची हैदराबाद वग़ैरह में नस्ली फ़र्क़ु ख़तमु थियणु लॻो। वरी जो ख़ासि तौरु कराची में पठान ट्रांसपोर्टरनि जी लापरवाही सबबि अवल बशीर ज़ैदी हादिसे ऐं वरी रेलवे क्रॉसिंग हादिसे पठाननि ख़िलाफ़ नफ़रत खे हवा फ़राहम कई ऐं ॾिसंदे मुहाजिर पठान फ़साद भड़की पिया। उन्हनि फ़सादनि में पंजाबियुनि बि पठाननि जो साथ ॾिनो जो ट्रांसपोर्टर ऐं गपल हिसो संदन बि हुयो। उन्हनि फ़सादनि दौरान सिंधी माण्हुनि जूं उर्दू ॻाल्हाईंदड़नि सां हमदर्दियूं ईअं हुयूं जीअं MRD तहरीक दौरान उर्दू ॻाल्हाईंदड़नि जूं सिंधियुनि सां हमदर्दियूं हुयूं। ओचितो पलीजो साहिब निकिरी निर्वार थियो ऐं हुन सिंधी अवाम जो क़ौमी इतिहाद ठाहे सॼी सिंध ख़ासि करे कराची हैदराबाद ऐं सखर में वॾा जलसा करे बिना सबबु उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे गारियूं ॾियणु शुरू कयूं ऐं जीअं सिंध खे बि गारियुनि जा बरस्ट ठोकींदो रहियो। उन दौर में पलीजो साहिब अवामी नेशनल पार्टी जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी हो, जेका सिधी सईं पठान जी जमायत हुई। उन्हनि ॾींहंनि में जीअं सिंध मुहाज़ राजोणी इतिहाद जोड़ियो वियो हो, जंहिंमें निठड़ाई सही पर अहिड़ा ग्रुप शामिल हुआ जेके आज़ादी पसंदि हुआ। तव्हां पारां रखियल उहा तस्वीर उन दौर जी आहे जॾहिं डॉक्टर कादर मक्सी साहिब तंहिं दौर में जीअं सिंध मुहाज़ जो शागिर्द अॻुवाण सॾिबो हुयो। अल्ताफ़ हुसैन सां आरिसर साहिब जी हीअ तस्वीर त घणो करे कराची जी आहे, पर उन्हनि ॾिहाड़नि में अल्ताफ़ हुसैन LMC बि आयो हुयो ऐं डॉक्टर साहिब तॾहिं जसाफ़ LMC जो अॻुवाण हुयो। तंहिं बि अल्ताफ़ हुसैन लाइ हिकु तक़रीब कोठाए खेसि अजरक पिणु पारायो हुयो। उर्दू ॻाल्हाईंदड़नि ख़िलाफ़ बिना सबबु नफ़रतूं पखेड़ण में उन वक़्तु पलीजो साहिब ऐं पोइ जीअं सिंध में मैडम हमीदा खोड़ो किरदारु अदा करणु लॻा। मैडम खोड़ो जे हल्के में हबीबुल्ला नारे जो कमर भट्टी, डॉक्टर मज़हर मुग़ल ऐं चोथों हमराह कादर भट्टी सॾिबो हो। सिंध क़ौमी इतिहाद ठाहिण ताईं सॼी सिंध में किथे बि नस्ली बुनियादनि ते सिंधियुनि तोड़े उर्दू ॻाल्हाईंदड़नि हिक ॿिए खे तफ़ बि न हई हुई। पर महीने जे अंदर ई अंदरि कमर भट्टी सिंध यूनिवर्सिटी में उर्दू ॻाल्हाईंदड़ छोकिरनि सां अटकाव कयो। वरी बसूं भरे बल्दिया हैदराबाद विया, जिते मेयर आफ्ताब शेख संदन मथां हमिलो कयो। ईअं माहौल ख़राबु थींदो रहियो।
थोरे अरसे में बशीर ख़ान कुरैशी बि उन रंग में रंगजी वियो। एतिरे क़दुरु जो हैदराबाद जी जुमा बाज़ार ग्राउंड में सिंध क़ौमी इतिहाद जी क़यादत खे जसाफ़ जे ॾिण लाजियाणे में बशीर ख़ान सदारत कई ऐं महिमान ख़ासि पलिजो साहिब हो। पलिजे साहिब फरमायो त बशीर ख़ान जहिड़ा योद्धा मूं वटि हुजनि त इनकलाब में देरि ई न थिए। उन जलसे में जीअं सिंध मुहाज जे चेयरमैन अब्दुल वाहिद आरिसर साहिब खे स्टेज ते बि न विहारियो वियो ऐं हेठियां सॾु कराए तक़रीर कराए वई। बाद जी सख़्त कशमकश हालतुनि में बि सिंध क़ौमी इतिहाद ऐं जीअं सिंध मुहाज जी समूरी टीम, जंहिंमें नरगो साईं GM सैद हमीद जतोई, आरिसर साहिब, अली नवाज़ बुट पर शागिर्दनि ऐं डॉक्टर कादिर मक्सी पिणु मामरनि खे संभालींदो रहियो। पर ओचितो बिना कंहिं सलाह ऐं इतलाह जे डॉक्टर कादिर मक्सी 13 सेप्टेम्बर 88 ते हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस करे जसाफ़ जे मुतवाज़ी बॉडी ठाहिण जो ऐलान कयो ऐं रुगो 17 ॾींहंनि जी विथी ते 30 सेप्टेम्बर जो वाक़ियो थियो, जंहिंमें कादिर मक्सी जानू आराई, ग़ुलाम मोहम्मद बुलैदी, नूरजहां मक्सी, हसन चांडियो समेत केतिरनि ई धाड़ियुनि जे मुलविस हुजण जूं ख़बरूं बि ईंदियूं रहियूं। असां जहिड़ा नंढड़ा वर्कर तॾहिं शुरूआति में त उनखे अजाई प्रोपेगेंडा पिया सम्झनि, पर थोरे वक़्त में जॾहिं उन्हनि धाड़ियुनि लाइ सॼी सिंध में चैकिंग करण बाबति नाला मोकिलिया विया त पतो पियो त मामिलो केतिरो संगीन आहे। तारीख़ जे वर्कनि मां ही ख़ूबसूरत लेख असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं, जेको लिखियलु हो सिराज कल्होड़े जो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम सोच वीचार में हाणे डॉक्टर शेर मोहम्मद बिरोही जी ॿुधण जहिड़ी ॻाल्हि ॿोल अवां जे समातनि जी नज़र करियूं था, जिन में हुन अहम हक़ीक़तनि तां पर्दा खया आहिनि। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो डॉक्टर शेर मोहम्मद बिरोही। आउं जेकाबाद जो रहवासी आहियां ऐं तक़रीबन लॻभॻि 36-35 सालनि खां ग़रीब लाचार इंसाननि जी ख़िदमत करे रहियो आहियां। छाकाणि जो मुंहिंजो पंहिंजो जेको तालुक़ कंहिं ग़रीब ख़ानदान सां रहियो आहे ऐं अञा बि आहियां। सो कुझु ॾींहंनि खां बल्कि कुझु अरसे खां असां वटि ख़ासि करे अपर सिंध जे हिकु ज़िले में हरूभरू अहिड़ियूं हालतूं पैदा कयूं वयूं आहिनि त आउं बलोच आहियां, आउं सिंधी आहियां त हिन बलोच खां मां मथां आहियां, आउं बलोच आहियां त हिन सिंधी खां मां ई मथां आहियां ऐं मुंहिंजो हक़ हिते धरती ते वधीक आहे। सो मां इहो ई अर्ज़ु कंदुसि पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे भाइरनि खे त ख़ुदारा अगरि तव्हां अहिड़ियूं हालतूं पैदा कयूं त उन में असां सिंध वासियुनि जो तमामु घणो नुक़सानु थी सघे थो। छाकाणि जो असांजा जेके हिते बलोच भाइर रहनि था या सिंधी भाइर रहनि था, उन्हनि खे कंहिं या त अहिड़ी असाइनमेंट ॾिनी आहे त उहे हिते वेही करे अहिड़े क़िस्म जो माहौल, अहिड़े क़िस्म जूं हालतूं पैदा कनि जंहिंमें का हिकु सिंधी ऐं बलोचनि जे अंदरि चपकलिश पैदा थिए, उन में विछा वधनि, हालतूं ख़राबु थियनि, उहे हिक ॿिए जा दस्ते गिरेबां थियनि, का अहिड़ी जंग लॻे, को अहिड़ो माहौल पैदा थिए जंहिंमें सिंध खे तमामु घणो नुक़सानु थिए। सो ख़ुदारा मां इहो ई अर्ज़ु कंदुसि त असां हज़ारे सालनि खां हिते सिंधी ऐं बलोच गॾु रहूं था ऐं असांजा हिक ॿिए सां रिश्ता थियल आहिनि, उन मां असांजा नसल पैदा थिया आहिनि। पोइ ही 2 सालनि खां, 1.5 साल खां, 1 साल खां कहिड़े क़िस्म जी हवा घुली आहे त मां पाण खे बलोच सॾाए करे हिकु वॾो फ़ख़्रु महसूसु कयां थो त
ऐं मां पाण खे सिंध जी सॾाए करे इन धरती जो वारिस ऐं मालिक सम्झां थो। कतनि ईअं न आहे। असीं सिंधी ऐं बलोच इन धरती जा वारिस आहियूं ऐं असांजी उहा धरती मां आहे। मां फ़ख्र सां इहो चवां पियो त मां नस्लनि बलोच ज़रूरु आहियां, पर मुंहिंजा वॾा जॾहिं बलोचिस्तान खां माइग्रेशन करे सिंध में आया त सिंध जे माण्हुनि मुंहिंजे वॾनि खे भलीकार चयो ऐं सिंध धरती मुंहिंजे वॾनि खे पंहिंजे सीने सां लॻायो। असांजूं कई नस्लूं इन सिंध धरती जे मथां गुज़री वियूं आहिनि। मुंहिंजा नस्ल जेके 4 या 5 थींदा उहे इते ई गुज़ारे विया आहिनि, इते ई दफ़न थियल आहिनि ऐं इते ई असांखे अॻिते बि रहणो आहे। सो अलाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। मुंहिंजी इहा नंढड़ी गुज़ारिश हुई त ॿेली हिते अहिड़े क़िस्म जूं हालतूं पैदा न कयो, छो जो असां इहो बि वाज़ह चवंदा आहियूं त असां वटि हर शइ अलाह ताला जी तरफ़ां हिकिड़ी नेमत तौरु ॾिनल आहे, जंहिंमें असां वटि कुदरती गैस आहे, तेल आहे, कोयलो आहे, असां वटि सामूंडी हिकिड़ी बंदरगाह आहे। अगरि असां इहे ॻाल्हियूं हक़ जूं ॻाल्हियूं कंदा आहियूं त असांखे ख़ामख़ा इहो चयो वेंदो आहे त बाबा हीअ जेके माण्हू एजेंट आहिनि कंहिं ॿिए कंहिं मुल्क जा। पर असां जॾहिं सिंधी ऐं बलोच पाण में अटकिया वेठा हूंदासीं त ज़ाहिर आहे मौक़ो ॿियनि खे मिलंदो। असांजे सिंध मां इहा इनकम आहे, सिर्फ़ु बंदरगाह जी अरबें रुपया रोज़ जी इनकम आहे ऐं सिंध मज़बूत हूंदी त पाकिस्तान बि मज़बूत हूंदो। सो असां ॿाहिरि पाण में अहिड़ा विछा न वधायूं जो पोइ ते अचण लाइ असांखे वरी ॿियो को रस्तो इख़्तियार करणो पए। मां तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त ख़ुदारा अहिड़ो माहौल पैदा न कयो, अहिड़ियूं हालतूं पैदा न कयो। बिलाशक असां पंहिंजे घरनि में बिरावी ॻाल्हायूं, बिलाशक असां पंहिंजे घरनि में बलोची ॻाल्हायूं, पर असां सिंध जा आहियूं, असांजा वॾा हिते गुज़ारे विया, सो असांखे उन जे ई हिसाब सां हलणो पवंदो। महिरबानी, लख लाइक। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। इहो बि कहिड़ो अलमियो आहे जो सचाई जा सॾ वरनाईंदड़ माण्हू हर दौर में मुसीबतनि खे झेड़ींदा रहिया आहिनि। काशकजी खां नसरुल्लाह गॾाणी ताईं सच जे सफ़ीरनि सदाई क़ुर्बानियूं पहिरियूं आहिनि। उन समूरे तसलसल ते नई टही जी ख़ूबसूरत लेखिका सोबिया खोसो लिखे थी, साफ़त कूड़ी तस्वीर ठाहिण जो न पर सच खे वैखो करण जो नालो आहे ऐं सच ताक़तवरनि जी अखि में सदाई कंडो थी रहियो आहे। जॾहिं कलम मां लफ़्ज़नि जी शिकिल में बाज शोला निकिरंदा आहिनि ऐं उन्हनि शोलनि मां ई सच निकिरी निर्वार थींदो आहे त उन कलम खे ख़ामोश कराइण लाइ साज़िशूं जोड़ियूं वेंदियूं आहिनि। कूड़ा इल्ज़ाम मढ़िया वेंदा आहिनि। साफ़िन खे कॾहिं भताखोर, कॾहिं मज़हब मुख़ालिफ़, त कॾहिं वरी मुल्क जी सलामती ख़िलाफ़ हुजण जो जवाबु ॼाणाए जेलनि में वाड़ियो वेंदो आहे। दुनिया जी तारीख़ अहिड़नि दास्ताननि सां भरियलु आहे जिते ज़ालिम हुक्मराननि ऐं उन्हनि जे साथारियुनि पंहिंजो तख़्त ऐं पंहिंजो ठाहियल ग़ैर क़ानूनी मिल्कियतूं बचाइण लाइ सच लिखंदड़नि खे बाग़ी, भताखोर, दहशतगर्द, एजेंट, वतन दुश्मन सॾियो। पर तारीख़ शाहिद आहे त कूड़ा इल्ज़ाम कॾहिं बि सचाई खे रोके न आहिनि सघिया। जमाल ख़ाशकजीअ जहिड़ो सचो आवाज़ जेको पंहिंजे क़ौम जे दर्द में लुछंदो हो ऐं बिना कंहिं डप जे हुक्मरान जे अखियुनि में अखियूं मिलाए सवाल कंदो हो, खेसि बि बाग़ी ऐं गद्दार करार ॾिनो वियो ऐं पोइ सऊदी कौंसिल खाने अंदरि संस जिस्म जा टुकड़ा टुकड़ा करे संस जिस्म मां रूह कढियो वियो ऐं हुकूमत इहो सोचियो त खेसि मारण मां सच में ख़तमु थी वेंदो। पर उहा रियासत जी भुल हुई। रियासत संस लफ़्ज़नि खे कॾहिं बि न मारे सघी। ॿिए तरफ़ वरी जुलियान असांज
जहाँ अमरीकी साम्राज्य शासन खे वाइखो कयो उनखे बि एजेंट जा लक़ब ॾिना विया ऐं पंहिंजे पाण खे दुनिया जी सभ खां वॾी डेमोक्रेसीअ जो अलमबरदार सॾाईंदड़ अमेरिका उन सहाफ़ी जे कलम खां एतिरो बि डिॼी वियो जो हिकु सहाफ़ी खे क़ैद कयो वियो। मारिया रियासा जॾहिं फिलिपाइन में हज़ारे बेगुनाह क़तलनि ते सवाल कयो त हुकूमत खेसि टैक्स चोर ऐं साइबर क्राइम जे इल्ज़ामनि में फासाए छॾियो, पर पोइ बि खेसि नोबल इनाम ॾिनो वियो त कूड़नि ठगनि हुक्मरान जे मुंहं ते मोचड़ो लॻो। रूस में हिकु औरत आनना जेका चेचनिया में रियासती ॾाढ खे वाइखो कंदी रही उनखे दहशतगर्दनि जो साथारे ॼाणाए खेसि गोलियुनि सां परूण कयो वियो, पर संसरत सां लिखियलु सच अॼु बि रूस जी तारीख़ ते हिकु तय मिसल आहे। ऐं अॼु जी ॻाल्हि कयूं ख़ासि करे हिन मुल्क जी त हामिद मीर खे सच चवण जी सज़ा इहा मिली जो खेसि गोलियूं हयूं वियूं, पर तारीख़ ॿुधाए थी त इल्ज़ाम हणंदड़नि खे तारीख़ कॾहिं बि माफ़ नाहे कंदी ऐं इल्ज़ाम खाइण वारा ई अमर थींदा आहिनि। पंहिंजे हिकु आर्डर में पाकिस्तान जी सभ खां वॾी कोर्ट सुप्रीम कोर्ट पाण चयो आहे त सहाफ़त जी आज़ादी जमहूरियत जो रूह आहे, पर अॼु बि सहाफ़ियुनि खे कुचलण लाइ आर्टिकल 19 खे लताड़े कूड़ा केस ठाहिया वञनि था। गॾियल क़ौमनि जे रिपोर्टनि एमनेस्टी इंटरनेशनल जा ऐलान इंसानी हक़नि जे तनज़ीमनि जे बयाननि में बि इहो साबित आहे त सहाफ़त ते लॻंदड़ इल्ज़ाम असल में ताक़तवर जी कमज़ोरी आहे। हिकु ॻाल्हि साफ़ आहे त सचो सहाफ़ी कॾहिं बि पंहिंजे ज़मीर जे ॿोली ते सौदो नथो करे। जेको कलम मज़लूमनि जी रत सां सच लिखे उनखे कूड़ो इल्ज़ाम ख़ामोश नथो करे सघे। ख़ासि जे जिस्म जा टुकड़ा टुकड़ा थियल उज़वा, असांजे सालनि जी क़ैद, रियासत लॻल कूड़ा केस ऐं असांजे सिंध जे सहाफ़ी शहीद नसरुल्लाह गॾाणी जो बेजान ऐं बिना रूह जे मुअल जिस्म वॾे वाक़ई चवंदो आहे त ताक़तवरनि जे इल्ज़ाम कूड़ा आहिनि, पर कलम जो सच अमर आहे। तारीख़ जो फ़ैसिलो साफ़ आहे। इल्ज़ाम हणंदड़नि जो नालो कोन ॼाणंदो, पर सच लिखंदड़नि खे दुनिया सदियूं यादि कंदी। असां वटि बि ईअं ई आहे। हिकु तरफ़ ताक़तवर पावरफुल हुकूमत में वेठल वज़ीरनि मशीरनि जा दादला वॾेरा, त ॿिए पासे हिकु आम सहाफ़ी जंहिं वटि पंहिंजो ज़ाती घर बि न हूंदो, उहो जॾहिं पंहिंजे कलम मां सच लिखंदो आहे त उहे दादला वॾेरा पहिरीं त खेसि चुप कराइण लाइ लालच ॾींदा आहिनि, पर जॾहिं लालच खे उहो कलमकार पेरनि हेठां लताड़े छॾींदो आहे त मथे इल्ज़ाम लॻाया वेंदा आहिनि। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां खेसि अकेलो करण जूं साज़िशूं कयूं वेंदियूं आहिनि ऐं मथसि कातिलाना हमला कराया वेंदा आहिनि। परे न वञो, जेकॾहिं पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में जे सिर्फ़ु लोकल गवर्नमेंट जी बजट खे ॾिसंदा ऐं वरी ॻोठनि शहरनि जी हालति ॾिसंदा त तव्हांखे उते ई अंदाज़ो थी वेंदो त हक़ीक़त छा आहे। आउं सम्झां थी त अहिड़ी के सहाफ़ी न चइजे जेको पंहिंजे भरपासे जे रहवासियुनि ऐं धरती ते ज़ुल्म थींदे ॾिसी बि तमाशाई बणियलु हुजे। असां वटि अक्सर ईअं ई आहिनि, पर जेकॾहिं को सचाई जा सॾ वरनाईंदो त हुनखे जेलनि में वाड़िजे थो, पर सच त सच हूंदो आहे। सच अहिड़ो त ताक़तवर आहे जो उहे इल्ज़ाम, उहे जेल, उहे टार्चर सेल सभु टोड़े ॿाहिरि निकिरी निर्वार थी बीहंदो आहे ऐं फतह सच जी थींदी आहे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नई टेह जी ख़ूबसूरत लेखिका सोबिया खोसो जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु 22 सेप्टेम्बर जो ॾिहाड़ो उन अमूल शाइर जे जनम जो ॾिहाड़ो आहे जंहिं सिंधी शाइरी में अहम सुञाणप हासिलु कई। सिंधी ॿोली जे अहम नाले ताजल बेवस 22 सेप्टेम्बर 1938 ते ॻोठ दरगाह पीर हयात शाह तालके सोभेदेरे ज़िले ख़ैरपुर मीरस में मोहम्मद जाफ़र समय जे घर में जनम वरितो। हुन शुरूआती तालीम नूरपुर ऐं बोमभटपुर स्कूलनि मां, सानवी तालीम गंबट हाई स्कूल मां ऐं ग्रेजुएशन सिंध यूनिवर्सिटी जामशोरे मां हासिलु कई। MA इक़्तिसादियात में सिंध यूनिवर्सिटी मां करण खां पोइ जापान, थाईलैंड ऐं अमेरिका मां मुख़्तलिफ़ कोर्स पिणु कयाई। 1960 में सेकेंडरी स्कूल जो उस्ताद मुक़ररु थियो। बाद में सिंध हुकूमत जे केतिरनि ई इदारनि या कंपनियुनि में रिसर्च ऑफिसर, असिस्टेंट चीफ, डिप्टी चीफ ऐं चीफ रजिस्ट्रार जे उहिदनि ते ऐं मरकज़ी हुकूमत में एडिशनल सेक्रेटरी रहियो। कारपोरेट लॉ अथॉरिटी में रजिस्ट्रार ऑफ कंपनीज़ जे उहिदे तां रिटायर थियो। उन बाद शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर में कुझु अरसे लाइ वाइस चांसलर जो सलाहकार पिणु रहियो। कुझु अरसो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे बोर्ड ऑफ गवर्नेंस जो मेंबर बि रहियो।
ताजल बेवस शाइरी सां गॾु गॾु कहाणियूं कालम मज़मून बि लिखिया। संदसि हफ़्तेवार कालम केतिरनि ई अख़बारनि में छपिया। शाइरी लिखियाई, सफ़रनामनि, आत्मकथा ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते संदसि 44 किताब पिणु छपिजी मंज़र आम ते अची चुका। संदसि शाइरी जे किताबनि में जॾहिं भूए बणी, अंब न झलियो ॿूर, सरजींदड़ साणे जा, सिंध मुंहिंजी अमा, कंधी कौर तरन, कंधी अक फुलारिया, ॾोरियां ॾोरियां मल्हा, तुंहिंजा नेण ऐं ॿिया शामिल आहिनि। जॾहिं त ताजल जो रिसालो पिणु शाया थियल आहे। संदसि मशहूरु कलाम सिंध मुंहिंजी अमा, सूंहं तुंहिंजी मथां, छा लिखी छा लिखां, सिंध तोड़े हिंद में वॾी मक़बूलियत हासिलु कई। खेसि हिंद ई सिंध में केतिरा ई मजता एवार्ड मिलिया। सिंध जे हिन नामियारे शाइर दिमाग़ी नस फाटण यानी ब्रेन हेमरेज सबबि 17 डिसंबर 2008 ते पसाह पूरा कया। संदसि आख़िरी आरामगाह चौकुंडी कब्रिस्तान कराची में आहे। ऐं हाणे अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था ताजल बेवस जी ख़ूबसूरत शाइरी। माण्हू माण्हू घायल आहे, सारो ॾेह ॾुखायल आहे। माण्हू माण्हू घायल आहे, सारो ॾेह ॾुखायल आहे। ऊंदहि जो अहसासु थिए थो, कंहिंजो दीप विसायल आहे। मुंहिंजो हिकिड़ो लफ़्ज़ बि नाहे, तुंहिंजी ॻाल्हि ॿुधायल आहे। आङुर जा निशान ॾिसनि था, तुंहिंजो रूप बचायल आहे। मेणबती जी लाट नचे थी, को त अङण ते आयल आहे। तुंहिंजो कहिड़ो पेट भरींदो, बेवस पाण बुखायल आहे। माण्हू ॼण के बोता आहिनि, पिंजरे में बंदि तोता आहिनि। गजरा तुंहिंजा बाहुनि वारा, पाणियारी मूं पोता आहिनि। लहर लहर में वोता खाए, गीत वञी मूं धोता आहिनि। असली ॻाल्हि त उबतड़ आहे, इहे अजाया ओटा आहिनि। खारी मां को गुल न खणिजां, तुंहिंजा सिका खोटा आहिनि। अहिड़ी रुत में तुंहिंजा हर हर कहिड़ा बाह मरोटा आहिनि। उबती पेई मालह फिरे थी, तॾहिं त ख़ाली लोटा आहिनि। मोहबत मरणी नाहे प्यारा, माण्हू पाणी फोटा आहिनि। तुंहिंजो फिरंदो चक ॾिसी मूं, मिटी चाणा ॻोथा आहिनि। पाण पंहिंजा लुड़क था उघड़ा पवनि, ॾींहं अहिड़ा खोड़ था ॾिसणा पवनि। आईने खे कीअं थो ॾोही चवीं, ज़िंदगी खे रूप था मटणा पवनि। हू न आया ऐं न की ईंदा वरी, ज़हन ते था ओलड़ा सखणा पवनि। बंदि पिंजरनि खे ॾिसी गुल चीट जा, कंहिंखां खसणा कंहिंखे था ॾियणा पवनि। सभु ठपे मूंखे वरी सरड़ो कजां, ही घड़ा तोखे जॾहिं चटणा पवनि। अॼु बि बेवसी खे गुलनि जी आस में, रत फुड़ा था बाह ते छटणा पवनि। हर कंहिंजो रूप निरालो आहे, पर हिकिड़ो सभ जो नालो आहे। साकीन असांखां पेर खणे, जंहिं अख जो तुंडरो आलो आहे। लख नाला धरती जायनि में, ही बाली थी हू बालो आहे। किथ ॾींहं बि पियो थो राति लॻे, किथ राति बि ॼण तो उजालो आहे। ही कातर नाहे कुतनि जी, ही माण्हू जो में जालो आहे। ॿई आया आहिनि बुचकर ते, हिकु धारियल आहे, ॿियो धालो आहे। तुंहिंजे रुख मां फुटंदे उजालो ॾिठमि, भरियल खीर जो ॼण प्यालो ॾिठमि। तॾहिं मूं बि धरती खे सजदो कयो, जॾहिं सिंध जो बाली बालो ॾिठमि। मुंहिंजे हथ में मिटी जो ॿारियल ॾीओ, तुंहिंजे हथ में बड़छी ऐं भालो ॾिठमि। मूं पंहिंजा सभई दर खोले छॾिया, जॾहिं खां तुंहिंजे दर ते तालो ॾिठमि। झुगा डंड भर ते अॾिल यादि पिया, जॾहिं भरिजी वहंदड़ को नालो ॾिठमि। ईअं हक़ कंहिंजा हा पामाल थिया, टियो ॼण त सणंदो को आलो ॾिठमि। पिरह जहिड़ो ऊंदहि में पंहिंजो ग़ज़ल, ख़िला में लिखियल ॼण हवालो ॾिठमि। सुबुह शाम सैदी ऐं रूमी खे भिटाई जो पढ़ंदे रिसालो ॾिठमि। सच सुरहाण जो बदल आहियां, सॼो ख़ुशबू में ॿुॾल आहियां। वतां वाहड़ो बनियूं भरींदो थो, चइबो सिंधू जो मां जल आहियां। सॾियां पियो माउ सिंध धरती खे,
चवीं की थो मां भुलियल आहियां, न की पारस न सोन चांदी मां, सिंध जी मिटी मझां जुड़ियल आहियां। लथो सूरज जा ॼण त नेज़े ते, अहिड़ो हिन वक़्त मां ततल आहियां मूमल जे माग जो माण्हू, या त बेवस जो को ग़ज़ल आहियां। इंसान जी तारीख़ नए सिर पिया लिखूं था, बिलाल जे घाणे में ॿई पेर विझूं था। ही किल्क जॾहिं सच जे मसीहा ते लिखे थी, हर लफ़्ज़ में इंसान जी तस्वीर ॾिसूं था। इंसान जो ताज़ो को किथे पेर न आहे, को कणक जे बारे में छणियो ॿेर न आहे। ए दोस्त जुदा सभ जे लिखण जो आहे नमूनो, तारीख़ जे बाबनि में कोई फेर न आहे। हिक पासे खां गर्दन में तो ज़ंजीर पियो लड़के, ॿिए पासे खां इंसान तो इंसान खे रड़के। ए प्यारा वतन वाह तुंहिंजा अजब निज़ारा, ही त खेत जलनि था त हुते लाश थो लड़के। चङो अथई अॼु ई फाड़े छॾ दवा दरमान जो नुस्ख़ो, अॼोके दौर में तूं छा कंदे लुकमान जो नुस्ख़ो। फबाए हथ ॻिथड़ में कर, मतां को वार दासी जो, इहो ई अथई फ़क़्ति कामयाब दरिया ख़ान जो नुस्ख़ो। दरिया ख़ान होशू जे हमले में ॻोल्हियो, या हीमो कलाणी जे झंगले में ॻोल्हियो। मां तख़लीक़ जी धुन में मसरूफ़ आहियां, मूंखे घर जे आॾो कंहिं गुमले में ॻोल्हियो। न आमिर जी ॿोली में गोली में ॻोल्हियो, असांखे सिंधण माउ जी लोली में ॻोल्हियो। कुबन में नकी कब्रिस्ताननि में आहियूं, असांखे कंहिं सिंधू जी छोली में ॻोल्हियो। जिते दिलि जी बस्ती जिते ढोल माण्हू, झलनि कीन कंहिंजे अॻियां झोल माण्हू। असां उन वतन जा किसा थे सुणाया, हकाले छॾियासीं जितारोल माण्हू। सोरे सां सरचाव करे थो, पंहिंजे वारे साण चढ़े थो, सच लॻे थो। मिटी चाणो साॻियो आहे, सारो कमु हथनि जो आहे, चकतां जेको थांव लहे थो, सच लॻे थो। बुर्श कलम आङुर जो जोड़े, रंग जे बदिरां रतमा ॿोड़े, मुसवर जेको नक्श चिटे थो, सच लॻे थो। उनजी सरसी उनजी सारी, माण्हू फरे क़िस्मत वारी, जेको पंहिंजे पाणे लिखे थो, सच लॻे थो। काठियूं नाहिनि रत भरियो आहे, ख़ाक हटाए मूं बि ॾिठो आहे, आवी में इंसान पचे थो, सच लॻे थो। घर में वेही गिरह खसे थो, कोई या जो बुख बचे थो, तॾहिं त माण्हू मांस चके थो, सच लॻे थो। सिज लही वियो चंड खिड़ियो आहे, गिरहण में इंसान वतो आहे, तॾहिं त पियो घड़ियाल वॼे थो, सच लॻे थो, सच लॻे थो। हीअ असीं जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ताजल बेवस जी ख़ूबसूरत शाइरी। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन